अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। पंहिंजो जेको कमु आहे त हुन तहरीक जे हवाले सां, सिंध जे हवाले सां, सियासी समाजी ऐं सक़ाफ़ती हवाले सां शयुनि खे महफ़ूज़ करणु। त अॼु वरी हिकिड़ो इंटरव्यू हिन फ़क़ीर खां मूं पहिरीं बि कयो हो, पर अॼु वरी कुझु उन खां वधीक मालूमात वठणु चाहियूं था वरंद फ़क़ीर चाकी जे हवाले सां, वरंद फ़क़ीर भेण जे हवाले सां। हीउ टंडो आदम जे भरिसां हुन तहरीक जे हवाले सां जेको लाहौर मेल डीरेल थियो हो, त उन में हिन फ़क़ीर जो बि किरदारु हो हुरगाज़िन सां गॾु। त अॼु नूर अहमद फ़क़ीर असां सां मौजूदु आहे, जंहिंसां असां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं नूर अहमद जी, अलाह कंदो ख़ुशि ऐं आबाद हूंदो ऐं क़िस्मती तव्हां सां मुलाक़ात थिए थी। वरंद फ़क़ीर जो नालो असां वॾो ॿुधो आहे, जमायत में हुर तहरीक में सभिनी माण्हुनि जो पंहिंजो पंहिंजो किरदारु आहे। हाणे ॿुधायो त इहो वरंद फ़क़ीर भेण जेको वरी वरंद फ़क़ीर चाकी जे नाले सां तव्हां ॿुधायो त मशहूरु हो, इहो असुलु किथे जो हो, उनजो ख़ानदानी पस मंज़र छा हो, ऐं पोइ वरी ॾिसूं था इहो हुर तहरीक जे हवाले सां, जमात जे हुन हवाले सां हुनजो किरदारु कहिड़ो रहियो। साईं आज़ाद असुल में जेको असुलु वरद फ़क़ीर जो अबाणू ॻोठु जंहिंखे चइजे, उहो घुंडड़ खां ओभर तरफ़ पीसे जो कड़ियो सॾिबो हो। हा, कंहिं ज़माने में हाणे उहे सन जा तारीख़ूं यादि कोन्हनि। गड़म बंगले भरम हो, गणग बंगले जे वेझो ई वेझो ई पीसे जो बंगलो हूंदो उन खां वेझो, पर घुंडड़ खां दिम मज़ा हिकिड़ो वातर निकिरंदो हो। सही, उहो उनखे चवंदा हुआ पीसे जो कड़ियो। हा, उन कड़ीअ जे भर में असांजो ॻोठु हूंदो, पंहिंजो ॻोठु हूंदो। पोइ भेण फ़क़ीरनि जा पोइ कहिड़े नाले सां सॾिबो? इहो साईं नाले जो मूंखे बि नाले जी कान्हे, बसि ठीकु आहे, बाबा ॻाल्हि कंदो त इहो असांजो थिए, बसि ॻोठु। पोइ तो जॾहिं बादशाह लॻी उन मंझि पोइ वरंद फ़क़ीर जे पहिरीं पीउ जो नालो छा हो? मतारो। मतारो। ऐं मतारे खां अॻिते ॾाॾो? मतारे खां अॻिते जी मूंखे ख़बर कान्हे जी, न उन जी मूंखे ख़बर कान्हे। त मतारे खां अॻिते जेके ॾाॾी बि हुई, मूं ॾाॾी बि ॾिठी, ॾाॾी हवाल कंदी जेका, त जेको आहे सो ॾाॾी जो नालो छा हो? शाह खातून। उहा कंहिंजी न्याणी हुई? उहा असांजा उत्तर में माइटनि, हा उन्हनि मज़ा हुई। उहे जमायती हुआ? उन वक़्त जी हाणे मूंखे ख़बर कान्हे जा, पर मतिलबु ॻाल्हि जो त जमायती मूंखे शक थो पए त कोन हुआ। ठीकु आहे। हाणे भला वरंद फ़क़ीर जेको हिते ज़िंदगी गुज़ारी ऐं गणग बंगलो बि हिते वेझो हो, नंढे खां वॾो थियो, त उन खां पोइ पीर साहिब जी जमायत ऐं हुर तहरीक हिते कीअं ॾिठईं? छो त बादशाह सलामत पाण हिते वेही करे थी जेका तहरीक हलाई, त फ़क़ीरनि जे बारे में पहिरियों ख़बरूं चारूं ऐं पोइ संदसि हीउ वाक़ियो बाद में, त जमायत सां निस्बत ऐं फ़क़ीरनि जो जेको ख़ासि करे गाज़िन जो को किरदारु हो सोबासे में हिते कहिड़ो हुयो? असुलु ॻाल्हि हो त जीअं इहा मूवमेंट जी हलचल शुरू थी, हा, हलचल जीअं शुरू थी त बाबा बि उन में बहिरो वरितो। पोइ लिस्टूं ठहंदियूं, जमायती ख़लीफ़ा नाला लिखंदा, ऐलान थी वियो त बाबा गाज़ी चूंडजनि पिया। उन में जे बाबा जो बाक़ाइदे बहिरो, उनजी जवानी बि हुई। ऐं उन खां पोइ जेको आहे सो लिस्टम पे नालो रूबरू बि वियो? रूबरू हिते ज़िक्र ई सूर्य बादशाह जो आहे। शाबाश। ज़िक्र बाबा जो वरितल कोटदाणी बादशाह जो, पर हीअ जीअं बि साईं सूर्य बादशाह नंढी उमिरि में ई गादीअ ते वेठा हुआ, त बाबा वरी उन सां ओड़ी हिसाब किताब सां पोइ हिन जी जेका वेझड़ाई हुई न, बंगलो ऐं ॻोठु वेझा, त हिन जी जेका बि सरगर्मी थींदी उन में शिरकत कंदा हुआ। पोइ वॾा प्रोग्राम ठहंदा हुआ, पोइ अहिड़े नमूने सां, पर बड़ा फुल फिलेज हुनजो हिसो हो। न पोइ गाज़ी कहिड़ा हुआ? ही संगत कहिड़ी हो? तव्हां जमात जे हवाले सां संगत कहिड़ी? संगत मस्त जी, मस्त फ़क़ीर मोहम्मद यूसुफ मस्त जी संगत, मस्त जी संगत, अब्दुल्ला फ़क़ीर, मोहम्मद यूसुफ, उन्हनि जी संगत हुई। उहे बि वेझा हुआ, सॼो हिसाब किताब माना हिते जो हिते हो। पोइ हीअ जेके गाज़ी टोला उन वक़्तु जाम ठहिया, मिसाल पंहिंजी मस्त फ़क़ीर जा अलॻि ठहिया, वरियामाणी अलॻि थिया, अछड़ी थल जा, पर माना सॼी सिंध में इहो सिलसिलो हलियो। हीअ कहिड़नि टोलनि सां वेझो हो या हिन वटि केरु केरु ईंदा हुआ? बाबा माना जेके मूंखे त नाले जी उहा ॻाल्हि जी कंदुसि जंहिंजी ख़बर हूंदी, हा, जेका बाबा जे वात खां मूं ॿुधी। जी साईं। उन हिसाब में बाबा इहो कोन ॿुधायो त फ़क़ीर जा कहिड़ा या टोलो
इहे कचहरियूं कोन कयूं। हा बाक़ी रही ॻाल्हि आहे त जेका हिननि हीअ जेका मूवमेंट थी रेल गाॾीअ वारी हा। उन मंझि हूंदा हुआ इहे मट्टू ख़ासि केली ऐं ॿियो जेको आहे सो मीरो निज़ामाणी ऐं ॿिया मुख़्तलिफ़ फ़क़ीर हुआ। पर अब इहा सलाह भला कीअं जुड़ी हिन हिन सां सलाह कीअं थी कंहिं कई? इहा सलाह बाबा जी चवाणी हा त असांखे ही शहीद शाहिद थियो हो हिकिड़ो को वज़ीर आला हो अलाए माना हो कोड़ो को नालो हा। ग़ुलाम हुसैन हिदायतुल्ला हा ही उन खे मारण जे पुठियां पीछे ते शाहिद थी बीठो। पोइ उन चकर में हिन खे का ख़बर पई त ख़ैबर महल में अचे थो कराचीअ खां। पोइ हिननि प्रोग्राम ठाहियो त छो न हीअं कजे फ़क़ीरनि जा हिसाब किताब वेड़ांद जो उरूज जो उन टाइम ते। पोइ उन मंझि पोइ हिननि इहो प्रोग्राम ठाहियो। पर हू वरी जी साईं। असुल त मूंखे जेका बाबा जा मूं ॻाल्हि ॿुधी हा आऊं त हाणे उहा ई करे सघंदुसि। ठीकु आहे पर मतिलबु ॻाल्हि जो त पोइ हिन इलाइक़े में हा हू जेके माना उहो दौरु अची वियो हा त हू बाबा रहंदो घणो करे हिन इलाइक़े में हो जेको छॾिबो छराओ 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 हिते कंहिं वटि रहंदो हो? हिते हिंगोरनि वटि। हिंगोर में हा कंहिं हिंगोरे ख़ासि जो नालो? बाबा जी जेको वास्तो घणो दोस्ती केहर फ़क़ीर नालो हा केहर केहर फ़क़ीर हिंगोरे केहर सां फ़क़ीर हिंगोरे सां। ऐं उन्हनि ॻोठ सॾिबो रिहाण मरी रेहान मरी रिहाण मरी। हा हा उन ॻोठ में बाबा जो घणो हो। पर पोइ जेको हिंगोरा बिरादरी जाम हुई पोइ उन्हनि सभिनी सां भगत घर कोई वेठो हो? हा बाबा करे घर पर घर हुनजो शहर में हो शहर में हो। पर पाण होॾां रहंदो हो। हाणे भला इन वाक़िए ते अचे की जे फ़क़ीर इहो वाक़ियो कनि था हिकिड़ी जेका पाण सवेल ॻाल्हि कई तव्हां पंहिंजे वालिद साहिब खां ॿुधो असां वरी जेको ॿुधो हुयो फ़क़ीर मीर मन निज़ामाणीअ दोस्त ॻाल्हि था कनि त जेके ब्रिटिश जी जेका ट्रेन हुई उहा उन वक़्तु जेका आहे उन वक़्तु ब्रिटिश जी जेका आर्मी आहे या ॿिया जेके फैसलो वग़ैरह आहे इहा खणी बि जेका अंदरूनी सिंध शहदादपुर सखर नवाबशाह मथे वेही थिए त कोशिशि इहा आई बि त उन रेल खे डीरेल कजे जीअं हुर उन जे जेके असल खे ऐं उनखे जेको निशानो बणाए सघनि। ठीकु आहे हाणे साईं चओ था इहो जेको थिए थो मामिलो त कीअं थिए थो केरु सलाह कनि था ऐं इहो डीरेल कीअं थी थिए केरु हिन सां गॾु आहे? इहे आहे साईं इहा वरी मूंखे इहा जेका ॻाल्हि आहे न त असले जी या इन जी वरी मूंखे ख़बर हलो ठीकु आहे जेका तव्हांखे ख़बर आहे। हा मूंखे इन जी ख़बर कान पई। मूं जेका बाबा जे वाता ॿुधो हा त हुनजो पीसे जो दुश्मन त चए थो हा पीस इहे दुश्मन खे मारणु। हा पोइ हुन में ज़रूरु मिलिट्री जा माण्हू त अंग्रेज़ बि हुआ अंग्रेज़ ऐं पर मतिलबु इहे टोला हुआ ऐं हिकिड़ो त मीरबल निज़ामाणी मीरो सॾिबो मीरो मट्टू ख़ासि मट्टूअ जो नालो वॾो आहे हिन में मट्टूअ जो मट्टू ख़ासि केली किरदारु घणे में घणो अॻुवाणी सॼी मट्टूअ जी हा इन कम खे खणण जी। हिन फ़क़ीर सां किथे मिलिया हिन सां गॾु केरु आहे? हिन साईं त प्रोग्राम ठहियो हा हिते छराई वारनि फ़क़ीरनि सां छो जो हिंगोरा फ़क़ीर ज़्यादातर जेको आहे हिते पीस जा मुरीद हुआ। ठीकु आहे पोइ हिते जेको कुझु प्लान ठहंदो सो हिते ई उहो जमायती हिसाब सां ठहंदो जंहिं वञी पोइ सभु जई गॾिजी कमु कंदा हुआ ईअं कोन्हे त को जेको आहे हिकिड़े ई माण्हू जो किरदारु पर गॾिजी पोइ मशवरे सां पोइ मशवरो सलाह ठाही उन खां न पोइ हाणे इन अमल में कीअं था अचनि बाबा? ठीकु आहे हाणे रेल अचे थी मनसूबो बंदि थिए थी हिते पहुची था वञनि घणा माण्हू आहिनि कीअं थो थिए इहो? हाणे माण्हू बाबा जो चवणु हो त टोलो हो वॾो हा 15-20 माण्हू हुआ जी उहो माना बाबा उन जे लाइ मानी तयारु कराई आहे। सांगरो हिकिड़ो भॾो सॾिबो उन भॾे में सांगरो सांगरो हा सांगरो इहो कहिड़ी जॻह ते आहे? इहो हूंदो हिन खां जेके हिंगोरा वेठा न रहण मरी वारा हा 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 उन्हनि जे भरिसां हिकिड़ो बाग पुराणो जी 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 हा उहे भॾा उनजो वॾो हो उन में जंग हूंदो पोइ फ़क़ीर ईंदा हुआ उते ठीकु आहे ठीकु हा पोइ रध बध करे वरी उन राति जो जेको प्रोग्राम हो त पहिरियां उहो हिननि हिकिड़ो रेल जो टुकड़ो कढियो जेको जंहिंमें जे कोरी फ़क़ीर बि हुआ। कोरी जो नालो अचे थो? कोरी जो नालो त जेको उनजो कोरीअ जो औलाद हो मूसो नालो उनजो वॾे जे नाले जो मूंखे कोन थो अचे पर मतिलबु जेके उहे गैंग में हूंदा
कीअं हूंदा? गैंग वारा जेके हूंदा न हा उन्हनि यको गॾिजी पोइ इहो प्रोग्राम हलायो। ऐं पोइ साईं उहो हाणे रेल जे जेको पटड़ी उखोड़ीनि था जी। त उन वक़्तु न रेल जा जेके हुते मज़दूर हुआ जेके कमकार करण वारा माण्हू हुआ जिन वटि अहिड़ा औज़ार हुआ हा उन्हनि खे वठी काहे आया या उहे जी पटियूं कढियऊं? न उन्हनि खां औज़ार वठी आया उॾे स्टेशन तां उन्हनि खे जोड़ी करे उन्हनि खे पंहिंजो यरगमाल जीअं थींदो आहे हा हिकिड़ो, हा वठी करे उहे पंहिंजा पाना नट बट ऐं जेको आहे उहो हिननि खे खोलाए रेल जी पटड़ी हिकिड़ो पूरो टुकड़ो कढी उछला छॾियो। हा हा पोइ रेल अचे थी? पोइ रेल अचे थी त बाबा चवंदो त जीअं रेल साम्हूं आई हा त पहिरीं मटुओ हुनखे राइफल हूंदी मटुओ मटुओ ड्राइफल हूंदी मटुओ हुन ते फायर कयो फ़ैर कयो माना अहिड़ो निशाने जो पको हो जो हुनजी जेका बत्ती ॿरी पए न हल उन वॾी बत्ती वॾो गोलो जेको वॾो गोलो शमा पे ॿरियो उन में लॻी वई, उन में लॻी वई। बत्ती ख़तमु थी हा बत्ती ख़तमु थी वई त ऊंधा थी वई। ऊंद थी वई हा बसि रुॻो पोइ धमाको थियो बसि गाॾी हली वई। ईअं थियो। हा ईअं थी पोइ पंहिंजो दुश्मन ॻोल्हियो दुश्मन कोन मिलियो ॿिए खे मार ॾको कुझु माण्हू मरी पिया नुक़सानु थियो पंहिंजी जॻह ते इहो। पोइ फ़क़ीर जेको हो पंहिंजी कारवाई करे हा ऐं फ़क़ीरनि मोकिलायो सभु को पंहिंजा पेर विञायो बाबा हाणे जेको आहे इहो सबूत ख़तमु कयो। हा पोइ अहिड़े नमूने सां पोइ बाबा हिकिड़ो बहानो कयो अहिड़ा रसा वठी कुल्हे ते रखी रसा रसा हा ऐं पंधु हाणे घर पियो अचे हा घर पियो अचे त जेको मोहम्मदी चौक आहे टंडवादम जो हा इन मञा हाणे क्रास पियो करे त चौकीदार हिननि खे झलियो हा चौकीदार झलियो पुछऊं बाबा सची ॻाल्हि ॿुधाई फलाणो ज़ात फलाणे ऐं मुंहिंजो घरु आहे की मुंहिंजो उठ विञाइजी वियो ॻोल्हे ॻोल्हे त कुझु उठ लधो कोन ऐं वापसि हे आयो रसा ऐं सामान पिया। हा पोइ हुननि चौकीदार बि हिननि खे छॾियो पर वरी चयूं त हिकिड़ो राधा वाणियूं हूंदो हिन जो मुखी टंडवादम जो उहो को आयो पिए मिड़ई राति जो जीअं वॉक कंदा आहिनि हा हिते माना फजर महिल थी वई। हिते तक़रीबन 2:30 3 4 थी विया हा 4 हुन चयो त उहो अचे पियो ऐं बीह फ़क़ीर हाली फ़िलहाल मथां हुन पुछियो आयो वाणियूं हुन पुछियो भई बाबा वंद फ़क़ीर तेसि ताणी तार थी वई बाबा चवंदो तार थी वई। हा उन ज़माने में तारूं हूंदियूं हुयूं। हा त तार थी वई त रेल किरी पई आहे। हल पोइ चयईं त बाबा खे चयईं त बा तूं वेह हाणे ताज़ो ताज़ो हादसो थियो आहे ऐं उनखे ख़बर पइजी वई माना हा तार थी तार ते ख़बर पइजी तार वई। थी पोइ बाबा खे विहारियऊं पोइ जो विहारियऊं त काबू थी वियो पहिरियों माना गिरफ़्तारी बाबा जी। लाहौर मेल जे डी रेल खां पोइ गिरफ़्तारी पहिरियों वरंद फ़क़ीर थियो। हा बाबा जी हा बंदि पोइ हिन पंहिंजो हिकिड़ो अकुल कयो त उहो अम्मा खे घुराई ॾाॾीअ खे घुराई पंहिंजी माउ खे मुलाक़ात ऐं पोइ जूता उनखे ॾेई छॾियईं हुनखे चयईं त हीअ खणी वञ पर बाहि में साड़े छॾिजांइ पेर में कोन न लॻे पोइ पेरा उघाड़ा करे वेठो पहिरां भेटी थिए जूतो हुयो साॻियो हुयो। हा पोइ ॾाॾीअ कमु कयो ऐं पोइ बाबा जेके अजियतूं ॾियणियूं हुयूं तकलीफ़ूं न उहो छा ॿधिजी पहिरीं टंडवादम अची हिते किथे रखियऊंसि? लाकअप कयूं टंडवादम में। हा हा, हा जंहिंमहिल उहो हादसो थियो न हा त थाणे ते विहारे आख़िर लाकअप करे ठीकु आहे। पुछऊं त भई बुरी त कयूं ऐं पीसा पघारे जो हा बसि पोइ इन मज़ो पोइ कयूं लाकअप हा पोइ लाकअप करण खां पोइ जेको आहे सो हे कारवायूं हलियूं जीअं थींदो आहे पर आख़िरकार उहो अज़ियतूं तकलीफ़ूं मारूं मोचड़ा कमु पर आख़िर थिया इहो थियो जो साबित को सबूत न मिलियो त को हीअ इन में शामिल आहे। शामिल आहे। हा पोइ हुर एक्ट में 5 साल सज़ा थी हुर एक्ट में हुर न एक्ट पहिरीं इन केस मां ॿाहिरि आयो इन मां ॿाहिरि कोन आयो उते ई अंदरि। हा उते ई माना जेको न ॿुधायो अथऊं पीसा पघारे जो मुरीद आहियां हा फलाणो नालो आहे ऐं मुंहिंजो उठ विञाइजी वियो आहे उते ई हाणे उहो इलाइक़ो ऐं वारदात सॼी त हिकिड़ी जाइ ते थी न पोइ 5 साल वरी पोइ जेल में रहियो। पोइ 5 साल जे कहिड़े जेल में?
पोइ मुख़्तलिफ़ हैदराबाद में घणो वक़्तु हैदराबाद में रहियो। हा पोइ मुंहिंजे ख़्याल में जेको हैदराबाद में ठीकु आहे। इहो जॾहिं ॿार ॿरी वियो एॾो वॾो रेल जो हादसो थी वियो त इन खां पोइ मार्शलूं बि लॻी वयूं अलाए छा छा थी वियो। हिते जेके माण्हू हुआ पंहिंजा जमायत जा माण्हू या ॿिया माण्हू पर पोइ मिलिट्री कहिड़ी कार्रवाई कई, माण्हू सां छा हलता थी? उन्हनि ते सही वॾियूं सख़्तियूं थी वयूं। हा ऐं जेको चुरंदड़ माण्हू हो जेको हिननि जे हथ सम्झ में आयो उनखे हिननि गिरफ़्तार कयो ऐं इलाही पर आख़िर 4 हिकिड़ा बेगुनाह माण्हू हुआ उनखे फांसी ॾिनी। ईअं बि थियो? ईअं बि थियो। उहे ज़ाहिर त कोन था चइनि की जिन फांसी ॾियो। फांसी हिकिड़े जो नालो मारी हो, ॿियो मोहम्मद ख़ान हो, 2 नाला मूंखां विसरी विया। मारी ऐं मोहम्मद ख़ान। हा मारी फ़कीर। इहे ज़ातीरा केरु हुआ? हिंगोरा हुआ। कहिड़े ॻोठ जा हुआ, कहिड़नि मज़ा हुआ? या ये होथी जा हिंगोरा सरबा वरी ये थोड़ा परियां वेठा आहिनि। हाँ उहे ॿधिजी विया पोइ उनखे फांसी अची विया। पोइ केस हलिया पोइ आख़िरकार उन्हनि खे फांसी ॾेई ॾिनी। 4 माण्हुनि खे 4 हिंगोरा। ऐं वॾो आहे कोन उहे कोन हुआ। रेल किराण में ॿिया होर ॿियो टोलो हो पर इन इलाइक़े जे हवाले सां मदद ऐं सपोर्ट जे हवाले सां उन्हनि मां हींअर कहिड़ो आहे जेके इहे मतिलबु 2 नाला ॿुधी मारी ऐं ॿियो मोहम्मद ख़ान होथी वारनि में जा। होथी जा। हा इन्हनि जो ॻोठ कहिड़ो? इन्हनि जो हिकिड़ो हाजी दीन बंद हिंगोरो हो ऐं ॿियो ख़लीफ़ो परियां वेठा आहिनि वरी गॾु आहिनि। हा ख़लीफ़नि जो ॻोठ सॾिबो आहे ख़लीफ़ा हिंगोरा। इहो जिते दावत थी गुलबार वारा गुलाब वारा सभई गुलाब ऐं गुलबार वारनि जो ॻोठ आहे रेहण मरी। हा इहो आहे। इहो ई आहे। हा ऐं हीअ वरी थोरो रोड खां परे पासे वेठल। पोइ तुंहिंजो वालिद साहिबु वरी किथे रहियो कॾहिं वफ़ात करे वियो? पोइ बाबा सज़ा काटे आयो पोइ अची कई शादी। पोइ शादी कई? इन खां पहिरीं शादी कोन्हे हुई? न। हा जी हिकिड़ी ॾाढी हुई ऐं असांजी उन खां पोइ शादी कई। पोइ जेको आहे सो शादीअ करण खां पोइ असांखे उमाणियूं पहिरीं फ़ुर्सत में वरह जे लोड़े तॾहिं जमायत लोड़नि में। हा इहो कहिड़ो साल आहे? ऐं इहो त आहे 40 42। हा 43 जो अंदाज़ो आहे 43 44। हा छो जो बाबा शादी कई आहे 43 में या घटि वधि। तुंहिंजी पैदाश कॾहिं जी आहे? मुंहिंजी 45। वॾो औलाद तूं हुई या वॾो औलाद ॿियो? वॾो आऊं। वॾो तूं हुई। तुंहिंजी पैदाश 45 में थी आहे? 45 में वारह जे लोड़े मंझि। लोड़नि में हुआसीं। हा जंहिं मंझि हिंगोरा बि हुआ, ख़ासि केली बि हुआ ऐं ॿियूं क़ौमूं बि हुयूं सभु जमायती माण्हू हुआ। वारह जो लोड़ो सम्झो जी। उते पहिरियों पुटु आऊं थियो। तोखे उन लोड़े जी सांभर आहे? मूंखे सांभर कान्हे। इन खां पोइ ॿियनि कहिड़नि लोड़नि में तुंहिंजो वालिद साहिबु वरंद फ़क़ीर रहियो? उन खां पोइ जेको आहे सो बाबा जी वरी हिनखे चवंदा बदिली। बाबा लोड़ में जा कॾहिं ॿिए में कंदा शिफ्ट कंदा त चवंदा बदिली थी वई। पोइ वरी कयूं जोही वारे लोड़े। पोइ जोहीअ वारे लोड़े खां पोइ बदिली कयूं मीरपुर वारे लोड़े। हा पोइ मीरपुर वारे लोड़े में ख़ैर जो 52 में लोड़ा खयां। एसी ते यको ते? एसी ताईं यका। पोइ हाणे जॾहिं लोड़ा खयां उहो कुझु यादूं तोखे आहिनि? कुझु लोड़नि जूं यादूं? मूंखे उहा बि यादगिरी 45 52 पोइ 7 सालनि जो थियो हूंदे आख़िर ते? पर माना मूंखे नथो अचे यादगिरो। हा अहिड़ो चिटो। पोइ लोड़नि खॼण खां पोइ फ़क़ीर किथे आयो? पोइ लोड़ो खॼी वियो पोइ आयासीं झोल में कहिड़ी यादि? झोल में बि लोड़ो सॾिबो वरी लोड़ो उन लोड़े में पर हाणे आज़ादु आहियूं। हा उहा पाबंदियूं ख़तमु थी वियूं आज़ादु आहियूं सभु कंहिं पंहिंजा क्वार्टर जेके हुआसीं चंदड़ फ़क़ीर हुआ क्वार्टरनि ते उहे वेही विया। ऐं असां वरी पोइ हिते हिकिड़ो पंहिंजो प्लाट पंहिंजो उन में पंहिंजो घरड़ो लोड़ो ॾेई पंहिंजो घरु हूंदो ऐं पोइ रहियासीं उते। उन खां पोइ 58 में जंहिंमहिल हाणे मूंखे जेका तव्हां सांभर जी ॻाल्हि था कयो न त मूंखे यादगिरो आहे जेका अयूब ख़ान जी मार्शल लॉ लॻी उहा मूंखे यादि आहे। उहा मूं ॾिठो ऐं झोल में आहे ऐं ज़ोरी तालीम हिकिड़ी कयूं था। ज़ोरी तालीम जो ॿार न पढ़ाईंदो हुओ उनखे। पोइ उन ज़ोरी तालीम में पोइ असां वटि तव्हां बि पढ़ियो? हा
हिते ढोल असां लोढ़े ते हा पर उन 58 में माना हाणे पढ़ां पियो हा हाणे आऊं पढ़ां